وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बादु। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहु। अॼु असां अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां सूरतुर रहमान जी मुख़्तसर तफ़सीर तव्हांजे साम्हूं पेश कंदासूं। अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला असांखे क़ुरान करीम जो फ़हम नसीब फ़रमाए ऐं उन जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहिण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सूरतुर रहमान मदनी सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे, यानी उहा सूरत आहे जेका रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मदीना ॾांहुं हिजरत करण खां पोइ नाज़िल थी ऐं हीअ अज़ीम सूरत आहे। हिन में अल्लाह ताला पंहिंजा एहसान ऐं पंहिंजी कुदरत जो ज़िक्र कयो आहे। ख़ुदि इंसान जे मथां अल्लाह ताला जेके पंहिंजा इनाम पंहिंजूं नेमतूं कयूं आहिनि ऐं अल्लाह ताला जी जेका कुदरत आहे उनखे ज़िक्र कयो आहे। जिन्ननि खे ऐं अल्लाह ताला पंहिंजूं ज़ाहिरी नेमतूं उन्हनि जो बि ज़िक्र कयो आहे ऐं बातिनी नेमतूं जेके अल्लाह ताला असांखे अता कयूं आहिनि ऐं दुनिया जूं नेमतूं उन जो बि ज़िक्र कयो आहे ऐं आख़िरत में अल्लाह ताला जन्नत जो बि ज़िक्र कयो आहे जेका यकीनन तमामु अज़ीम नेमत आहे ऐं उन्हनि जो तारुफ़ ऐं उन्हनि जा क़िस्म ज़िक्र कया आहिनि ऐं अल्लाह ताला जी कुदरत केतिरी आहे। इंसान ऐं जिन्न कहिड़े नमूने अल्लाह ताला जी कुदरत में आहिनि ऐं उनखां ॿाहिरि नथा निकिरी सघनि, उन जो बयानु करे अल्लाह ताला उन्हनि जी मुहताजी ऐं उन्हनि जी कमज़ोरी जो बयानु कयो आहे। सूरत जी शुरूआत कयूं था। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्रहमान, इन खां पहिरीं जो तर्जुमो शुरू कयां, हिते हिकु रिवायत आहे जेका माण्हुनि में मशहूरु आहे ऐं कुझु मुफ़स्सिरीन उनखे ज़िक्र कनि था। उहा इहा आहे त सूरतुर रहमान क़ुरान करीम जी कुंवार आहे। इहा रिवायत मुहक़िक़ीन इनखे ज़ईफ़ चवनि था, जीअं शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह उनखे अलजामिउ सग़ीर में ज़ईफ़ क़रार ॾिनो आहे। त लिहाज़ा इहा जेका फ़ज़ीलत ज़िक्र कई वञे थी इहा सनद जे लिहाज़ सां ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे। मुहद्दिसीन उनखे ज़ईफ़ क़रार ॾियनि था। त अल्लाह ताला इरशाद फ़रमाए थो, अर्रहमान, तमामु ॿाझारो, तमामु रहम कंदड़, अल्लमल क़ुरान, जंहिं क़ुरान सेखारियो। अल्लाह ताला जी सिफ़त रहम जो बयानु आहे त अल्लाह ताला रहमान आहे। उन पंहिंजे ॿाननि ते कीअं रहम कयो जो उन्हनि खे क़ुरान सेखारियो, क़ुरान जी तालीम ॾिनी। हिते अल्लाह ताला पंहिंजा इनाम ऐं एहसान ज़िक्र करे थो। उन में सभ खां पहिरीं जेको एहसान, जेका नेमत अल्लाह ताला ज़िक्र कई आहे उहा क़ुरान करीम जी नेमत आहे। त हिन मञा मालूम थियो त दुनिया जूं नेमतूं उहे बि असांजे लाइ अहम आहे, पर सभ खां अहम जेका नेमत आहे उहा दीन आहे। दीन आहे क़ुरान करीम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नाज़िल कयल किताब आहे जेको असांखे अल्लाह जो तारुफ़ कराए थो, असांखे ॿुधाए थो त दीन इस्लाम छा आहे, अक़ीदो छा आहे, सही अमल छा आहे, अख़लाक़ कहिड़ो हुजणु खपे। हिकु हिकु शइ में असांजी रहनुमाई करे थो। त अल्लाह ताला सभ खां पहिरीं उन जे लाइ क़ुरान करीम खे ज़िक्र कयो। फ़रमाई त रहमान रहम कंदड़ अल्लाह ताला अल्लमल क़ुरान, जंहिं
क़ुरान करीम सेखारियो। हिकु त हिन मां मुराद क़ुरान करीम आहे। ॿी तफ़सीर कुझु मुफ़सरीन ज़िक्र कई आहे, जंहिंमां उहे चवनि था त हिन मां मुराद पढ़णु आहे, यानी क़ुरान इहो मस्दर बि आहे अरबी ज़ुबान में, क़िराअतुनि जी माना में आहे, यानी जंहिं पढ़णु सेखारियो। त इहो पढ़णु इल्मु इहो बि अल्लाह ताला जी हिकु वॾी नेमत आहे। त ॿई मानाऊं थी सघनि थियूं। पहिरीं माना जे लिहाज़ सां हिन मां मुराद क़ुरान करीम आहे, जेका अल्लाह ताला जी अज़ीम नेमत आहे। ऐं ॿिए नंबर ते मुतलक़ पढ़णु बि हिन मां मुराद कुझु मुफ़सरीन वरितो आहे। त पोइ हिन में क़ुरान करीम पढ़णु बि अची वेंदो। ऐं ॿियो जेको इल्मु आहे, जेको इल्म नाफ़े आहे, जेको असां पढ़ूं था, उहो बि हिन आयत मां मुराद थी सघे थो। ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा कयईं। अल्लाह ताला इंसान खे पैदा कयो। त हीअ बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हिकिड़ी नेमत आहे जेका अल्लाह ताला कई, त हीअ दुनिया ठाही ऐं उन में इंसान खे पैदा कयईं। इंसान जो ज़िक्र हिते उन लाइ कयो, हालांकि सॼी मख़लूक आहे जेका अल्लाह ताला पैदा कई, उनजे करे जो इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे। सभिनी मख़लूक में हुनजो मर्तबो, हुनजो शान आला आहे ऐं बुलंद आहे। ऐं उन लाइ बि त इंसान मुकल्लफ़ आहे, उन ते अल्लाह ताला ज़िमेदारियूं रखियूं आहिनि। हुनजी तख़लीक़ जो मक़सदु आहे। अल्लाह ताला इंसान खे पैदा कयो, फ़रमाई हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ। ऐं जेको कुझु आहे ज़मीन में उहो अल्लाह ताला हिन इंसान जे लाइ पैदा कयो आहे। त फ़रमाई त इंसान खे पैदा कयईं, अल्लमहुल बयान, ऐं उनखे बयान सेखारियईं, उनखे ॻाल्हाइणु सेखारियईं। त हीअ ॻाल्हाइणु हीअ बि अल्लाह ताला जी नेमत आहे जेका अल्लाह ताला इंसान खे ॾिनी आहे। ॿी जेका अल्लाह ताला जी मख़लूक आहे उहा ॻाल्हाए नथी सघे। ॻाल्हाइणु, अक़ुल ऐं फ़हम, इहा जेका नेमत आहे इहा अल्लाह ताला इंसान जे मथां कई आहे। फ़रमाई त अल्लमहुल बयान, अल्लाह ताला उनखे बयान सेखारियो। हू अॻियां पंहिंजो माफ़िज़ ज़मीर ऐं जेको मुद्दो आहे, जेको पंहिंजो बयानु आहे, उनखे माण्हुनि जे साम्हूं पधिरो करे थो, वाज़िह करे थो, ऐं माण्हू हुनजी ॻाल्हि खे सम्झनि था। त इहा अल्लाह ताला जी हिकु वॾी नेमत आहे, वॾो अहसान आहे त अल्लाह ताला इंसान खे बयानु सेखारियो। अशम्सु वल क़मरु बिहुस्बान, फ़रमाई त सिज ऐं चंड बेहुस्बानिन हिकु हिसाब सां हली रहिया आहिनि। सिज ऐं चंड केॾी अज़ीम मख़लूक आहे। इंसान ॾिसे थो, असां ॾिसूं था त कहिड़े नमूने हिकु निज़ाम जे तहत हिकु हिसाब सां उहे हली रहिया आहिनि। कॾहिं बि सिज पोइते कोन रहियो त उनजो वक़्तु थी वियो हुजे ऐं उहो न उभिरे। ऐं अहिड़े तरीक़े सां चंड आहे, राति आहे, उहे बि पंहिंजे हिसाब सां हली रहिया आहिनि। त हिन मञा मालूम थियो त हिन खे हलाइण वारी हिकिड़ी ज़ात आहे। हिन खे हलाइण वारो पैदा कंदड़ आहे जेको हुन जा मामला ॾिसी रहियो आहे, जंहिंजे करे हिकु ज़रो ख़लल ऐं मामूली ख़राबी बि हिन में पैदा कोन थी थिए। त हिते रद आहे उन्हनि माण्हुनि जो जेके मुल्हिद आहिनि, जेके अल्लाह जे वजूद जा इनकारी आहिनि। उन्हनि खे ॿुधायो थो वञे त ॾिसो हेॾी वॾी मख़लूक आहे, सिज चंड, इहे कीअं हिकु हिसाब सां हली रहिया आहिनि। त यकीनन उन्हनि खे पैदा कंदड़ ई आहे, यकीनन हिन दुनिया जो हिकिड़ो मुदब्बिर आहे जेको हिन जा मामला हलाए रहियो आहे। उन में सिज ऐं चंड उहे बि हिकु हिसाब ऐं हिकु किताब सां हली रहिया आहिनि। वन नजम व शजरु यसजुदान, ऐं वलियूं ऐं वण टिण यसजुदान सजदो करे रहिया आहिनि। हिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿुधायो वन नजम, वलियूं, वशजरु ऐं वण टिण इहे बि सजदो कनि था। हिननि जी इबादत कीअं आहे असां नथा ॼाणूं, उनजो शऊर असांखे कोन्हे। लेकिन ॿी जाइ ते जीअं अल्लाह ताला ॿुधायो इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। फ़रमाई त जेका बि शइ आहे हिन दुनिया में उहा अल्लाह जी तस्बीह ऐं पाकाई बयानु करे रही आहे, पर तव्हां उन जो शऊर नथा रखो, तव्हांखे उनजी सम्झ कोन्हे। त वण ऐं वलियूं इहे सजदो कनि थियूं। नजुम जी हिकु ॿी माना बि आहे, उहा आहे तारा। आसमान में जेके सितारा आहिनि, तारा आहिनि, इहे बि
अल्लाह खे सजदो कनि था। बाज़ उलमा इन जी माना इहा ज़िक्र कई आहे त हिकु सिस्टम जे तहत जीअं अल्लाह उनखे ख़लक़ियो आहे उन ते हू हली रहिया आहिनि, उन जे मुताबिक़ हू पंहिंजो मामिलो हलाए रहिया आहिनि ऐं उन खां पोइते नथा हटनि, त इहा उन्हनि जी इबादत आहे। बहरहाल हक़ीक़ी सजदो बि मुराद थी सघे थो ऐं उन जी कैफ़ियत असांखे मालूम कोन्हे। वस्समा रफ़अहा, ऐं आसमान रफ़अहा, अल्लाह ताला उनखे बुलंद कयो। ववज़अल मीज़ान, ऐं अल्लाह ताला तराज़ी खे रखियो। आसमान खे अल्लाह ताला बुलंद कयो। इहा हिकु अहिड़ी निशानी आहे जेका असां ॾिसूं था ऐं हर वक़्तु असांजे साम्हूं आहे त कीअं एॾी वॾी मख़लूक आहे जेका ईअं बुलंद आहे, हालांकि असां हिकु नंढी इमारत, हिकु नंढो कमरो बि बग़ैर दीवारनि ऐं बग़ैर थूणियुनि ऐं थंभनि जे नथा ठाहे सघूं। हीअ केॾी वॾी अल्लाह जी निशानी आहे त आसमान आहे ऐं कीअं हू बग़ैर दीवारुनि जे बग़ैर थंभनि जे उहो मौजूदु आहे। इहा हिकु वाज़िह निशानी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी। ववज़अल मीज़ान, ऐं अल्लाह ताला तराज़ी खे साहिमी खे रखियो। हिन जो छा मतिलबु आहे? अल्लाह ताला तराज़ी जो ज़िक्र हिते उन लाइ कयो त जीअं इंसान पंहिंजे मामलात में अदल ऐं इंसाफ़ करे, उन मंझां माप ऐं तौर बि आहे त उनखे इंसान पूरो करे, उन में कमी घटिताई न करे। जीअं अल्लाह ताला शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जो जेको ज़िक्र कयो आहे, उनजो गुनाह इहो जो उहे माप ऐं तौर में कमी कंदा हुया ऐं उन जे करे अल्लाह ताला उन्हनि खे अज़ाब कयो ऐं उहे तबाह ऐं बर्बाद थी विया। ऐं क़ुर करीम में सूरे मुतफ़िफ़ीन जे नाले सां हिकु पूरी सूरत मौजूदु आहे जंहिंमें अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे जेके माप ऐं तौर में कमी कनि था, अल्लाह ताला उन्हनि खे सख़्तु वईद ॿुधाई आहे। त फरमाई त अल्लाह ताला तराज़ी खे रखियो जीअं तव्हां माप ऐं तौर में कंहिं क़िस्म जी कमी न कयो। अल्लाह ततग़ौ फिल मीज़ान, फरमाई त जीअं तव्हां हद खां न वधो फिल मीज़ान, वज़न में। जॾहिं तव्हां वज़न कयो त पूरो पूरो वज़न कयो, उन साहिमीअ ऐं उन तराज़ी जे मुताबिक़ वज़न कयो ऐं उन में का घटिताई न कयो। इहो अल्लाह जो निज़ाम अदल आहे त इंसान खे अदल करणु खपे सभिनी मामलात में। ॿिए सां मामिलो करण में बि इंसान अदल ऐं इंसाफ़ करे, माप ऐं तौर जे हिसाब सां बि पूरो जेको पैमानो आहे उनखे मुकमल करे ऐं कंहिं क़िस्म जी उन में घटिताई न करे। व अक़ीमुल वज़न बिल क़िस्त, फरमाई त अव्हां पूरो कयो वज़न खे इंसाफ़ सां। वला तुख़्सिरुल मीज़ान, ऐं तौर में का घटिताई न कयो। इंसाफ़ सां शयुनि जो वज़न कयो, उन में कंहिं बि क़िस्म जी घटिताई न कयो। त अल्लाह ताला ख़ुदि बि इंसाफ़ कंदड़ आहे, मख़लूक में बि अल्लाह ताला इंसाफ़ चाहे थो त हर तरह जो अदल ऐं इंसाफ़ करणु खपे। इन जे मुक़ाबले में ज़ुल्म आहे, घटिताई आहे, कमी आहे, कोताही आहे। अल्लाह ताला ज़ुल्म खे हराम करे छॾियो आहे। त अदल ऐं इंसाफ़ हर मामले में हुजणु खपे ऐं उन्हनि मंझां हिकिड़ो अहम मामिलो इहो बि आहे जेको असां वज़न कयूं, माप ऐं तौर जा जेके असांजा पैमाना आहिनि उन्हनि में बि अदल ऐं इंसाफ़ करणु खपे। अॼु असां ॾिसूं असांजे मुआशिरे में इहा ख़राबी केतिरी आहे जो वज़न में माण्हू घटिताई कनि था। इंसान जॾहिं ॿिए सां मामिलो करे थो त उनखे नुक़सानु ॾिए थो, उनजे वज़न में घटिताई करे थो। अला यज़ुन्नु उलाइका अन्नहुम मबऊसून, अल्लाह ताला सूरतुल मुतफ़िफ़ीन में ॿुधायो, छा इहे माण्हू इहो यकीन नथा रखनि त अल्लाह ॾांहुं हुननि खे मोटी वञिणो आहे, उहे अल्लाह जे साम्हूं पेश कया वेंदा। त हिन मामले जो मख़लूक सां जेको हुननि ज़ुल्म कयो, अदल ऐं इंसाफ़ न कयो ऐं माप ऐं तौर में कमी कई, अल्लाह ताला जे साम्हूं उहे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा ऐं अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदा। वल अर्द वज़अहा लिल अनाम, फरमाई ऐं ज़मीन खे उन विछायो लिल अनाम, मख़लूक जे लाइ।
अल्लाह ताला हिन ज़मीन खे विछायो छाजे लाइ? मख़लूक जे लाइ। मुफ़स्सिरीन ज़िक्र कंदा त हिन मां मुराद हर ज़ी रूह आहे। उन जूं सभई ज़रूरतूं, उन जूं सभई घुर्जूं अल्लाह ताला ज़मीन में रखी छॾियूं ऐं इंसान पैदा थिए थो, ज़मीन ते अचे थो ऐं उन खां पोइ अॻिते हली जी जेका ग़िज़ा आहे, खाइणु पीअणु आहे, हलणु फिरणु आहे, घर ठाहिणु आहे, एतिरे ताईं जो आख़िर में जेको दफ़न थिए थो उहो बि हिन मिटी में थिए थो। त अल्लाह ताला इंसान जे सभिनी फ़ाइदनि सां गॾु हिन ज़मीन खे विछाए छॾियो। इहा अल्लाह ताला जी हिकु वॾी निशानी आहे। फ़ीहा फ़ाकिहतूं वन्नख़्लु ज़ातुल अकमाम, उन में, उन विछायल ज़मीन में फ़ाकिहतुनि मेवा आहिनि, वन्नख़्लु ऐं खजियूं, ज़ातुल अकमाम जेके खोशनि वारियूं आहिनि। उहे खजूं जेके हिकु पैकिंग में आहिनि, उन ते खोशा चढ़ियल आहिनि। हीअ आयत असांखे ॿुधाए थी त अल्लाह ताला हिन ज़मीन ते असांजी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरो कयो। फ़ाकिहतुनि मेवा, फ़क़िह यफ़क़हु अरबी ज़ुबान में चवंदा उहे शयूं जेके इंसान मज़े जे लाइ खाए थो, त हू लुत्फ़ अंदोज़ थियणु चाहे थो ऐं मज़े जे लाइ उन शयुनि खे इस्तेमालु करे। जीअं फल आहिनि, मेवा, उहे इंसान इन मक़सद जे लाइ खाए थो। ऐं वन्नख़्लु ऐं खजियूं, खजी जेका आहे इंसान जी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरी करे थी। छो त अहले अरब वटि जेका ग़ालिब ग़िज़ा हूंदी हुई उन वक़्तु जॾहिं क़ुरान नाज़िल थियो, इहा खजी हूंदी हुई जंहिंखे उहे सुठे नमूने सां, सुहिणे नमूने सां सम्झंदा हुआ उन जी अहमियत खे। फरमाईं त उहा खजी कीअं आहे, उन्हनि ते अल्लाह ताला कहिड़े नमूने सां खोशा रखी छॾिया आहिनि, उन्हनि जा छुगा आहिनि जंहिंमें उहा महफ़ूज़ थी वञे थी। उहे शयूं हालांकि खायूं कोन वेंदियूं आहिनि, खाधियूं नाहिनि वेंदियूं, पर पोइ बि उन जी हिकिड़ी पैकिंग आहे, उन जी ख़ूबसूरती आहे जेका अल्लाह ताला हुननि जे लाइ रखी आहे। वल हब ऐं अन ज़ुल अस्फ़ बुह वारो, वर रैहानो ऐं ख़ुशबूदार। अल्लाह ताला फरमायो त जेके ग़िज़ाई जिन्सूं असां ज़मीन ते रखियूं उन मंझां अन बि आहे, दाणा आहिनि जेके इंसान खाए थो, जंहिंसां पंहिंजी बुख ख़तमु करे थो ऐं हुन में कुवत ऐं ताक़त पैदा थिए थी। ज़ुल अस्फ़ जेको बुह वारो आहे, अन ऐं दाणा इंसान खाइनि था ऐं बुह जानवरनि जी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरो करे थो। का बि शइ बेकार ऐं फालतू कोन्हे। वर रैहान ऐं ख़ुशबूदार जेके गुल आहिनि उहे बि अल्लाह पैदा कया। ख़ुशबू जंहिंखे इंसान सिंघे थो, ख़ुशगवार अहसास, ताज़गी इंसान में अचे थी ऐं हुन जो दिमाग़ उन सां मुअत्तर थी वञे थो। त इहे अल्लाह जूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह ताला ज़मीन ते रखियूं ऐं इहे मेवा पैदा कया, खजूर पैदा कया ऐं अन्न ऐं दाणा पैदा कया ऐं इहो बुह जेको जानवरनि जो चारो ऐं उन्हनि जी ग़िज़ायत बणिजे थो उनखे पैदा कयो। वर रैहान ऐं ख़ुशबूदार गुल पैदा कया। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ ए इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। हीअ आयत अल्लाह ताला सूरतुर रहमान में 31 दफ़ा मुख़्तलिफ़ एहसान ऐं नेमतूं ऐं पंहिंजी कुदरत खे ज़िक्र करण खां पोइ अल्लाह ताला हिन खे ज़िक्र कयो आहे इहो ॿुधाइण जे लाइ त इंसान सोच गौर ऐं फ़िक्र कर ऐं जिन्हनि खे बि गॾु मुखातिब कयो, छो त इहे ॿई मुकल्लफ़ आहिनि, शरीयत जा हुक्म उन्हनि ॿिन्ही जे लाइ आहिनि। फरमाईं त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। तव्हां सोचो, ॾिसो, गौर कयो, अल्लाह जो शुक्र अदा कयो। इन में इहो इशारो आहे त अल्लाह जूं नेमतूं तव्हां ते केतिरियूं आहिनि, अणगणियूं आहिनि, बेशुमार आहिनि। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जीअं फरमाईं त जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणणु चाहींदा त तव्हां ईअं नथा करे सघो। अल्लाह जूं नेमतूं अणगणियूं ऐं बेशुमार आहिनि। त अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो। त हिते आला इल्म जी जमा, जंहिंजी हिकु माना त नेमत आहे ऐं हिन जी ॿी माना कुदरत बि आहे, यानी
अल्लाह ताला जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो तव्हां इनकार कंदो। अल्लाह ताला हिन में इंसाननि खे ऐं जिन्ननि खे झंझोड़ियो आहे ऐं उन्हनि खे दावत फ़िक्र ॾिनी आहे। तव्हां सोचो अल्लाह जूं केतिरियूं नेमतूं, केतिरा एहसान तव्हांजे मथां आहिनि, उन जे बावजूद बि तव्हां अल्लाह जा नाशुक्र आहियो, अल्लाह ताला जो शुक्र अदा नथा कयो, अल्लाह जी इबादत नथा कयो, अल्लाह सां शिरक कयो था, त पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो तव्हां इनकार कंदा। ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़्ख़ार, फरमाई त अल्लाह ताला इंसान खे पैदा कयो मिन सलसालिन, वॼंदड़ मिटी मां, वॼंदड़ मिटी मां, कल फ़ख़्ख़ार, जेका ठिकरी वांगुरु आहे। अल्लाह ताला इंसान खे यानी आदम अलैहिस्सलाम खे असल जेका इंसान जी आहे उहा मिटी मां आहे। उहा मिटी जंहिंखे पचाइण खां पोइ जॾहिं उन ते माण्हू हथु हणे त उन मां वॼण जो आवाज़ु अचे जीअं ठिकर हुजे थो। फरमाई त अहिड़ी मिटी मां इंसान खे असां पैदा कयो। अॼु इंसान तकबुर करे थो, वॾाई करे थो, पंहिंजो पाण खे छा सम्झे थो। जेकॾहिं उहो गौर करे सोचे त उन जी पैदाइश, उन जो असुलु छा आहे, त हर क़िस्म जे तकबुर खां पंहिंजो पाण खे बचाए ऐं पंहिंजो हक़ीक़ी जेको मक़ाम आहे उन ते पंहिंजो पाण खे रखे। फरमाई त अल्लाह ताला इंसान खे पैदा कयो उन मिटी मां जेका वॼंदड़ आहे, ठिकर वांगुरु आहे। वख़लक़ल जान्न मिन मारिजिम मिन नार, ऐं उन पैदा कयो जिन्ननि खे मिन मारिजिन, शोले मञा, मिन नारिन, बाहि जे। जिन्ननि जी पैदाइश कीअं थी? फरमाई त अल्लाह ताला बाहि जे शोले मां, उहो शोलो जंहिंमें धूंहों न हुजे, उन मां अल्लाह ताला जिन्ननि खे पैदा कयो। त हीउ जेको अबुल जिन आहे, असुल जेको जिन आहे, उनखे अल्लाह ताला पैदा कयो हो त बाहि मञा पैदा कयो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, फरमाई त पोइ तव्हां ॿई यानी इंसानो ऐं जिनो पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। या अल्लाह ताला जी कुदरत खे तव्हां ॾिसो, सोचो तव्हांखे अल्लाह कीअं पैदा कयो। इंसान खे हिकु वॼंदड़ मिटी मां पैदा कयईं ऐं जिन्हनि खे बाहि जे शोले मां पैदा कयईं। अल्लाह जी कुदरत ते त गौर कयो, ॾिसो अल्लाह जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो तव्हां इनकार कंदा। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन, फरमाए त अल्लाह ताला ॿिनि ओभरनि ऐं ॿिनि ओलहनि जो रब आहे। ॿिनि ओभरनि ऐं ॿिनि ओलहनि जो रब आहे। त हिन मां मुराद छा आहे त जीअं गर्मी जो हिकिड़ो ओलह ओभर हुजे थो ऐं सर्दी ऐं सीअ में सिज पंहिंजो तरफ़ थोरो तब्दील करे थो, त इहे ॿिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां निकिरे थो। त इहे ॿ ओलह थी विया ऐं ॿ ओभर थी विया। ऐं ॿी जाइ ते अल्लाह ताला मशारिक़ ऐं मग़ारिब जो रब बि ज़िक्र कयो आहे त मशरिक़ूं ऐं मग़रिबूं यानी केतिरा ई ओलह ऐं केतिरा ई ओभर आहिनि। त इन में मुफ़स्सिरीन इहो ज़िक्र कनि था त हर रोज़ु सिज हिकु नई सिमत खां, हिकु नई जॻह खां निकिरे थो, अहिड़े तरीक़े सां हिकु नई जॻह ते लहे थो। अहिड़े तरीक़े सां साल जे ॾींहंनि जे हिसाब सां इहे जॻहियूं तब्दील थियनि थियूं। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿुधायो रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन, अल्लाह ताला ॿिनि मशरिक़नि, ॿिनि ओभरनि ऐं ॿिनि ओलहनि जो रब आहे। इहा बि अल्लाह ताला जी कुदरत आहे त अल्लाह ताला कीअं सिज जे सिस्टम खे हलाए रहियो आहे। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां ए जिनो ऐं इंसानो पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा, या ए इंसानो ऐं जिनो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। मरजल बहरैन यल्तक़ियान, ॿ दरिया आहिनि जेके वहनि था, यल्तक़ियान उहे पाण में मिलनि था। बैनहुमा, उन्हनि ॿिन्ही जे विच में बरज़ख़ुन ला यबग़ियान, हिकिड़ी ओट आहे, रुकावट आहे, उहे ॿई हिक ॿिए खे तजावुज़ नथा कनि, हिक ॿिए ते ज़्यादती नथा कनि। मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त ॿ दरिया वहनि था, हिकिड़ो मिठे पाणी जो ऐं ॿियो खारे पाणी जो आहे।
अल्लाह जी कुदरत आहे, इहे वहनि था ॿई। ऐं उन्हनि में अल्लाह हिकिड़ी रुकावट, हिकु परदो रखियो आहे त मिठो पाणी खारे में मिक्स नथो थिए ऐं खारो पाणी मिठे पाणी में मिक्स नथो थिए, बल्कि जेको मिठो आहे उहो मिठो रहे थो ऐं खारो खारो रहे थो। इहो बि अल्लाह जी हिकिड़ी कुदरत आहे। ऐं काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते दुनिया में जेके समुंडनि में असां ॼाणूं था त उन में इहा शइ मौजूदु आहे। इहा बि अल्लाह जी हिकु अज़ीम कुदरत आहे जो अल्लाह ताला ॿ दरिया वहाए छॾिया आहिनि जेके पाण में मिलनि था, उन में परदो रुकावट अल्लाह ताला रखी छॾी आहे ऐं उहे हिक ॿिए सां नथा मिलनि ऐं हिक ॿिए में ख़ल्त मल्त नथा थियनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ ए जिन्नो ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। यख़रुजु मिनहुमल लुअलु वल मरजान, ऐं उन्हनि ॿिन्ही दरियाउनि मां निकिरनि था अल लुअलु मोती वल मरजान ऐं मरजान। उन्हनि ॿिन्ही दरियाउनि मां अल्लाह ताला मोती ऐं मरजान कढे थो। इहे क़ीमती पत्थर आहिनि। मोती जेको इंतिहाई सफ़ेद हुजे थो ऐं बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ हुजे थो, ऐं मरजान उन मज़ा निकिरंदा। ऐं मरजान हालांकि इहे ॿई पत्थर आहिनि, पर अल्लाह जी कुदरत कहिड़ी आहे, हिकिड़ो पत्थर उहो आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो इज़ाफ़ो नथो थिए, उहो वधे नथो, उनखे जमाद चयो वञे थो। ऐं ॿियो जेको मरजान आहे उनजो हिकिड़ो ॿूटो थिए थो ऐं उहो वधे थो। त इहा बि अल्लाह जी हिकु वॾी कुदरत आहे। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा, या तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। वलहुल जवारिल मुनशआतु फिल बहरि कल अअलाम, ऐं उन्ही जे लाइ आहिनि अल जवार ॿेड़ियूं, जहाज़, अल मुनशआतु जेके बुलंद आहिनि, जेके मथां आहिनि, फिल बहरि समुंड में, कल अअलाम जबल वांगुरु। यानी ॾिसो इहे जहाज़ पाणी जा, बहरी जहाज़, इहे केॾा वॾा हुजनि था, हज़ारें टन सामान उन में हुजे थो, पोइ बि उहो नथो ॿुॾे, पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां हुजे थो। त अल्लाह ताला हुनखे कीअं मज़बूत रखियो आहे, समुंड वांगुरु उनखे, त पाणी में उहो वञे थो ऐं अल्लाह ताला हुनजी हिफ़ाज़त करे थो ऐं पंहिंजी मंज़िल ऐं मक़सद ते उहो आराम सां पहुची वञे थो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां ए जिन्नो इंसानो पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुरान मजीद जो सही फ़हम नसीब फ़रमाए। अल्लाह ताला असांजे अक़ीदे जी इस्लाह करे, अमल जी इस्लाह करे। हाज़ा वबिल्लाहि तौफ़ीक़ व सल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।